कमेटी सालेपट में सुन्नी राब्ता काउंसिल सालेपट ऐं सीरतुल नबी कमेटी सालेपट पारां सालाना तहफ़ुज़ नामूसे रिसालत ख़त्म नबूवत रैली कढी वई। रैली RD 186 खां शुरू कई वई, जेका RD 159 खां थींदे सालेपट शहर में दाख़िल थी, जिते अॻवाननि ख़िताब कंदे हाफ़िज़ मोहम्मद इब्राहिम मंगरियो, मौलाना धनी बख्श तबस्सुम, कारी अली गुल उस्मानी, कारी महराज अहमद हैदरी, मौलाना मुख्तार अली भंबरो, रईस अज़ीज़ुल्लाह भंबरो, हाफ़िज़ मोहम्मद हनीफ कटोहर, सुलेमान टाटण ऐं ॿियनि चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो प्यारो नबी आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां ही जहान रोशन थी वियो। पाण सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान बराबर कोई नाहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो आख़िरी नबी आहे। संदसि खां पोइ को बि नबी न ईंदो। तमाम उम्मत मुसलमा ऐं पाक मुल्क जी सलामती लाइ दुआ घुरी वई। जॾहिं त रैली सालेपट खां थींदे ॻोठ सोभो महर खां कंधरा जी वॾी रैली शामिल थींदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।